अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां हिन वक़्तु हिकु दुकानदार वटि मौजूदु आहियां। अचो त हिन खां हाल अहिवाल वठो त हीअ ॿारनि जी खल कीअं था हलाइनि ऐं अॼुकल्ह हिननि जो रोज़गार कीअं थो हले। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो इरशाद अली आहे। इरशाद अली जी। ऐं ॿियो हाल अहिवाल, तव्हांजी रोज़ी कीअं थी थिए? शुक्र आहे, सुठी थी रोज़ी थिए। अच्छा सर, अन्न घणे था वठो किलो? अन्न 25 रुपया किलो। अच्छा, ऐं फुटियूं तव्हां घणे वरितियूं? फुटियूं पहिरियां 80 रुपए वरितियूं, हाणे 30 रुपया किलो थी हलनि। 30 रुपया? हाणे पछाड़ी आहे। सरकारी रेट त मथे आहे, तव्हां 30 रुपया था वठो। हलो इन ॻाल्हि छॾियो, तव्हां इहो मूंखे ॿुधायो त तव्हां ॿारनि जी खल कीअं लाहींदव? ॿारनि जी खल असां उबती लाहींदा आहियूं। उबती लाहींदव? वाह सही वाह। हिकिड़ा माण्हू खल छिके लाहींदा आहिनि, तव्हां माना उबती जीअं ॿकरे खल लाहिजे। हा उबती सही। उहो भला कीअं, माना को ॿार अचे त उन सां तव्हां कीअं कंदा, थोरो ॿुधायो। ॿार बाबा 50 ॾींदा आहियूं बाबा, ॿारनि खे कहिड़ी ख़बर अथव, उनखे कोन ॿुधाईंदा रहे सस्ती थी मिले या महांगी। वरी असांखे रोज़ी कमाइणी बाबा। अॼु भला जेकॾहिं को खणी अचे इहो माना फुटियूं खणी अचे या को अन्न खणी अचे त तव्हां उन सां कीअं कंदा वशर? अने सां सुठो वशर कंदा आहियूं, भली अॻिलो सोचींदो हुते घर ताणी। उन सां जेकॾहिं को वॾो गॾु हुजे त पोइ थोरो माना हथु हल्को रखंदा आहियूं। पोइ हथु हल्को रखंदा? सही सही। माना हूअं तव्हां माना घटि न कंदव? घटि किथे कंदा आहियूं। रुपया वारी शइ 20 रुपया ॾींदा? हा। नाज़रीन, हे ॾिसो था, हे दुकान वारो आहे जेको चए थो त मां ॿारनि जी खल उबती करे लाहींदो आहियां, अलाह खां नथो ॾिजे। ऐं हे हिन जी शिकिल तव्हां ॾिसो त थोरो मां हिनखे कैमरा करे ॾेखारींदुमि तव्हांखे त हिन माण्हू जी तव्हां शिकिल ॾिसो त हिन माण्हूअ सां हशर कहिड़ो थी आहे। हे तव्हां ॾिसो, को बि हे माण्हू नथा मुड़नि, ॿारनि जूं खलूं ईअं था हलाइनि जे कासाई माल जूं खलूं लाहींदो आहे। ऐं थोरो मां चवंदुसि त कैमरा बंदि करे त मां थोरो हिन खां पुछां त ॿारनि सां हशर कीअं कबो आहे। कैमरामैन एम छुटल सां गॾु राजा शकील कुॾ जी टूट टूट टूट।